टे चार पंज छः सत अठ नव 10 11 ये अधी केर तव्हांजा पैसा आहिनि तव्हांखे घणा ॾिननि छो 11,000 12 कोन ना तव्हांखे ॾिना अथनि पूरा ठीकु आहे हीअ माना तव्हांखे हींअर 11,000 रुपया तव्हांखे माना ॾिना सभिनी जो 1000 खणनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो का जुमानी बख्शल अहमद जी मोरो एहसास कफ़ालत मोरो जे मुख़्तलिफ़ सेंटरनि हर हिकु मीसपुल मोरो ऐं गचेरो रोड जानवरनि जे अस्पताल में क़ाइमु कया विया आहिनि, जिते एजेंट माफ़िया जे अढंगे रवैये ऐं ग़रीब बेपोच औरतुनि जे आयल पैसनि मां 1000 कटौती ख़िलाफ़ ॿिन्ही सेंटरनि ते औरतुनि जो मीडिया अॻियां एहतजाज, जिते एहतजाज कंदड़ एहसास कफ़ालत सेंटर ते आयल औरतुनि में मिसमात सबाई अल्लाह बचाई हुरमत भागल सदोरी आमंत हलीमा ऐं ॿियनि मीडिया अॻियां दायूं कूकू कंदे चयो त असांखे हिननि सेंटरनि ॿाहिरियां कलाकनि जा कलाक बुख उञ ते बीहारियो वञे थो ऐं पाणी पीअण जो को बि इंतज़ाम न आहे। असांखे कलाकनि जा कलाक सेंटरनि ते बीहारे असांजी तज़लील कई पई वञे। हिननि चयो त एजेंट माफ़िया कुझु मनपसंद माण्हुनि जी औरतुनि खे घुराए खेनि पैसा ॾियनि था, बाक़ी ॿियनि औरतुनि खे दड़का दहमान ॾींदे चवनि था त तव्हांजा पैसा न आया आहिनि ऐं जेकॾहिं अव्हांखे पैसा वठणा आहिनि त 1000 रुपया कटौती कई वेंदी ऐं ईंदड़ मजबूर मिसकिन औरतुनि जूं दाऊं ॿुधण वारो को बि न आहे। हिननि वधीक चयो त पुलिस एहलकार बि एहसास किफ़ालत जे एजेंटनि सां मिली भगत करे ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि, जॾहिं त उन ई मौक़े ते हिकु ग़रीब बेवा औरत कटौती थींदड़ रक़म बि मीडिया अॻियां ज़ाहिर कई, जिते उन जे आयल 12,000 मां 1000 कटौती करे खेसि 11,000 ॾिना विया। उन ई मौक़े ते मज़कूरा औरतुनि चयो त इंतिज़ामिया ऐं नैब एंटी करप्शन ऐं सीशन जज नौशरो फिरोज़ खे घुर्जे त मज़कूरा सेंटरनि ते ओचिता छापा हणी मिसकिन बेवा औरतुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जो अज़ालो करे खेनि इंसाफ़ ॾिनो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।